अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे ठारू शाह मां नसीर अबड़ो जी हीअ रिपोर्ट। ठारू शाह जे कचे जा इलाइक़ा सिंधु दरिया में चाड़ बाद ॿुॾी विया। रहवासियुनि जी पंहिंजी मदद पाण लॾ पलाण जारी। ॿोॾ मुतासिरीन दरिया जे बंदनि ते बेयारो मददगार बणियल ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि संदन का बि वाहर न कई। ठारू शाह भरिसां कच्छ जे इलाइक़नि मञट, भूटी, भागोदेरो, तगर पटन जे केतिरनि ई ॻोठनि में दरिया जो पाणी पहुची वियो। दरिया बि चाड़ सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल फसल लुड़ी विया ऐं पाणी केतिरनि ई ॻोठनि में काहे पियो। रहवासी घरनि मां ज़रूरी सामान कढी लॾ पलाण करण ते मजबूर। ॿोॾ मुतासिरीन दाहिंदे चयो त असांजूं ज़मीनूं फसल ऐं घर लुड़ी विया आहिनि, जंहिं सबबि बंदनि ते माल मता कढी पहुता आहियूं, जिते असांजी कंहिं बि चूंडियल नुमाइंदनि तोड़े DC नौशरो फिरोज़ पारां का बि मदद न कई वई आहे। हिननि चयो त ज़िले इंतिज़ामिया हिन महिल ताईं न राशन ॾिनो आहे, न ई के मच्छरदानियूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि, जंहिं सबबि असांजा ॿारड़ा ऐं पीरसण औरतूं बीमार थी वियूं आहिनि। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौरु असांजी मदद करे बीमारियुनि खां बचायो वञे।